जामशोर खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। इरिगेशन खाते जे वर्कशॉप में स्पेयर पार्ट्स जो सामान चोरी थियण जो इंकशाफ थियो आहे। चौकीदार समेत 3 ॼणनि ते केस भी दाख़िल थियो आहे। जामशोर खां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। अवां खे ॿुधाईंदासीं सरकार जी फरियाद ते सर्कल ऑफिसर ज़िशान हैदर मेमण तरफ़ां केस दाख़िल करायो वियो आहे, जॾहिं त छापा बि जारी आहिनि। जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। जामशोर खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं इरिगेशन खाते जे वर्कशॉप मां स्पेयर पार्ट्स जो सामान चोरी थियण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। चौकीदार समेत 3 ॼणनि ते केस दाख़िल थियो आहे। सरकार जी फरियाद ते सर्कल ऑफिसर ज़िशान हैदर मेमण तरफ़ां केस दाख़िल करायो वियो आहे। छापा बि जारी आहिनि, जॾहिं त जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अज़ीम बारी जो। जी अज़ीम, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, बिल्कुल जामशोर में एरिगेशन जे ट्रैक्टर सब डिवीजन 1 ऐं मैकेनिकल वर्कशॉप सेक्शन जामशोर में स्पेयर पार्ट्स जो लखे रुपये जो कीमती सामान चोरी थियण जो इंकशाफ थियो है। एंटी करप्शन पुलिस तरफा मैकेनिकल वर्कशॉप जे एक चौकीदार समेत 3 गेट कीपरन मथा एंटी करप्शन सर्कल ऑफिस जामशोर में सरकार है सर्कल ऑफिसर ज़िशान हैदर मेमण जे फिरियाद ते केस दाख़िल किया है। एंटी करप्शन टीम नौशेरो फेरोज़ ऐं जामशोर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ छापा आया आहिनि। अगर गिरफ़्तारी अमल में हिन वक्त न अची सघी है। जामशोर में जो अपासी खाते जे ट्रैक्टर सब डिवीजन 1 मैकेनिकल वर्कशॉप जामशोर में 17 अप्रैल 2023 से मुबैना तौर लखे रुपये जो स्पेयर पार्ट्स जैमें 4 बैटरियों, ट्रैक रोलर, 2 कैरियर रोलर, स्विंग प्लेट, स्विंग गियर मुकम्मल ऐं ॿियो कीमती सामान जो चोरी थियो, जेका पोइ एंटी करप्शन कोर्ट के जज खास हिदायतन ते जो एंटी करप्शन के सर्कल ऑफिसर ज़िशान हैदर मेमण के फिरियाद से मैकेनिकल वर्कशॉप के 3 गेट कीपरन मोहम्मद शाकिर राजपूत, वसीम अली मल्ला, मंसूर अहमद गोपांग ऐं चौकीदार है तौफीक अहमद मलक मथा सरकारी सामान चोरी करे खुद बुर्द करण जो केस दाख़िल किया वियो। सिलसिले में मुझे राब्तो थियो एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर ज़िशान हैदर मेमण उन बुधाया तो एंटी करप्शन कोर्ट के हुकुम ते FIR दाख़िल कई वई है। मैकेनिकल वर्कशॉप जामशोर में लखे रुपये जो स्पेयर पार्ट जो सामान चोरी जो केस दाख़िल किया है। जवाबदारन की गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी रहिया आहियूं, मगर हिन वक्त ताईं गिरफ़्तार अमल में न अची सघी आहे। सब इंजीनियर SDO के जांच में शामिल करे उनका रिकॉर्ड पुण तलब करे वरितो। हिननि जो चवणो त जल्द खां जल्द जवाबदार जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया वेंदा। एरिगेशन जो मैकेनिकल वर्कशॉप है जामशोर मां हिन वक्त स्पेयर पार्ट जो लखे रुपये जो कीमती सामान चोरी थियो, जंहिंखां पोइ एंटी करप्शन टीम बाज़ाब्ता तौर जांच शुरू कंदे केस दाख़िल कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी नाज़िम, जामशोर क़ासिम बारी जो तफ़सील ॾिना आहिनि।